जमात कयो आहे, मुंहिंजनि वॾड़नि कयो आहे, टी पुश्त आहे मुंहिंजी जमात विढ़ंदी पई अचे नाहल ऐं नालाइक हुक्मराननि सां। ऐं अव्हां जे इल्म में आहे त कॾहिं जज़ीरनि जा सौदा, कॾहिं वसीलनि जा सौदा, कॾहिं ज़मीनुनि जा सौदा, कॾहिं नौकरियूं खपाइण खां वठी करे कारूंजर खपाइण ताईं जो कारोबार उरूज ते, कॾहिं इस्पतालुनि स्कूलनि खां वठी रोडनि रस्तनि ताईं पैसा हज़म, ऐं कॾहिं अवाम जो वोट चुराए करे नाहल ऐं नालाइक हुक्मराननि खे पैसनि ते हुकूमतूं ॾियण जो सिलसिलो ज़बाने ज़द आम आहे। ऐं हाणे ज़्यादती इहा आहे जो दरियाए सिंध ते नवां केनाल अॾण जी मनसूबाबंदी पई थिए, बल्कि कम शुरू थी चुको आहे। पहिरें ॾींहं खां जमीयत उलमा इस्लाम इन हवाले सां मैदान ते आहे। कालाबाग डैम गैर शरई आहे जी फतवा मुंहिंजी जमात ॾिनी हुई। दरियाए सिंध ते नवनि केनालनि जे ख़िलाफ़ शरई फतवा मुंहिंजी जमात जारी कई आहे। प्रेस क्लबनि जे ॿाहिरां मुज़ाहिरा हुजनि या चौक ऐं चौराहे ते मुज़ाहिरा हुजनि, मीरपुर ख़ास ऐं सखर में मिलियन मार्चुनि में दरियाए सिंध ते ठहंदड़ केनालनि जे ख़िलाफ़ मज़म्मती करारदाद हुजनि, या रमज़ान जे मुबारक महीने में मस्जिदनि जे ॿाहिरां सिंध जे लाइ आवाज़ उथाइणो हुजे, जमीयत उलमा इस्लाम पंहिंजो किरदार अदा कयो आहे। हींअर बि जमीयत उलमा इस्लाम 6 अप्रैल ते दरियाए सिंध ते ठहंदड़ नवनि केनालनि जे ख़िलाफ़ सिंध बचाए जो उनवान सां एहतिजाजी मुज़ाहिरा पई करे। मां उन हवाले सां शेड्यूल अव्हां जे साम्हूं रखी रहियो आहियां। इन शेड्यूल जे तहत मां पाण ऐं सूबाई अमीर हज़रत साईं अब्दुल क़यूम हालिजवी साहब धरननि में 6 अप्रैल जे धरननि में शिरकत कंदासीं। लिहाज़ा कारकुन शेड्यूल खे नोट कनि ऐं उन शेड्यूल जे तहत जेको